बरसा जिथे सॼी सिंध के मुतासिर कयो आहे उते तालके सेवण के भी 90% मुतासिर करे छॾियो आहे। सेवण शरीफ़ जे यूनियन काउंसिलर झांगारा ऐं बाजारा में बरसातनि जबलनि खां लहंदड़ ने ऐं पाणी मंछर जी ढंढ में चाड़ सबबि जेको आहे सो सेवण जे यूसिन में तबाहकारियूं जारी आहिनि, जॾहिं त यूसिन जा हज़ारे कच्चा घर टही पट पइजी विया आहिनि। पर सिंध हुकूमत या ज़िले इंतज़ामिया तरफ़ां न को सर्वे जो अमल थी सघियो आहे, न वरी का आवाम खे रिलीफ मुहैया कई वई आहे। खुलियल मुतासिर खुलियल आसमान हेठि बुख बदहाली ऐं बीमारीअ वारी सूरत में वेठल आहिनि। मुतासिरनि वज़ीर आला सिंध, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर जामशोरो, असिस्टेंट कमिश्नर सेवण खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असांजी सहायता कई वञे, असांखे टेंट राशन ऐं घर ठाराए ॾिना वञनि जीअं असां बि पंहिंजी ज़िंदगी बाआसानीअ सां बसर करे सघूं। नमल तीअं असां को नुमाइंदो न पहुतो आहे। अलाही महिरबानी असांजे सॼो असांजो जेको कबाड़ो होटल जो जिन ते 6-7 घर मुंहिंजा हलंदा उहो हींअर बेरोज़गार थियो वेठा आहियूं। होटल किरी पट थी वई हली। हिन महिल ताईं को नुमाइंदो, को DC, को मुख्तियार को सर्वे करण न आयो आहे, न कोई हिन महिल ताईं असां कंहिं पुछो ई आहे त तव्हांजो छा को नुक़सानु थियो आहे या को छो न यूनिफॉर्म जो माल जो वाड़ो उहो बि किरी पियो। हाणे हींअर वेठा आहियूं बेरोज़गार, सलाह ख़ैर करे। बाक़ी उहो अपील उनखे वॾनि खे अपील था कयूं त असांजी माली मदद कई वञे। असांजो वॾो नुक़सानु थियो आहे, असां बेरोज़गार थी विया आहियूं। सही असांजे घरनि खे कोन ॾिसी वियो आहे। बाक़ी बाईपास खां फिरी थोरो पाणी जो वग़ैरह हेॾां विज़िट कयईं, ॿियो असरु हेॾां कोन आयो आहे। घरनि माना के ॾांहुं बि न आयो आहे। हेल्प वग़ैरह असां इहा ई असांजी फुरकान शाह असांखे टेंट वग़ैरह ॾिना आहिनि ऐं राशन बि असांखे मिलियो आहे। बाक़ी ॿी इहा आहे जो बीमारी बड़ी हींअर वधी वई आहे। पाणी तव्हां पाण ॾिसो पिया ख़राबु थींदो वञे, नंढड़ा बच्चा आहिनि किथां खाइनि कनि या हे घर किराया पिया। असांजी वसारंग इहा ई आहे त असांजी घरनि जी सर्वे कराई वञे, इहा महिरबानी कनि असां ते। इलाही परेशानियूं आहिनि, ॾुख आहिनि में ॾिसो पिया तव्हां हाल ॾिठो आहे, पाण बि तस्वीरूं कढियूं आहिनि, ॾिसो था। हा, चारों तरफ़ पाणी आहे, वाह ई वाह आहे सॼो। हिन महिल ताईं भला पाणी को कढायो आहे इंतज़ाम? न कुझु बि न, कुझु बि न। हा, असां केर बि कान आयो आहे। असांजे ॾिसण ई केरु न आयो आहे त ग़रीब आहिनि या न आहिनि, असांखे कुझु बि अञा न मिलियो। छा चवंदो साईं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह? बसि असां इहा रिक्वेस्ट कंदासीं असांजे घरनि जा सर्वे करे वञनि ऐं असांखे कुझु ॾियो वञनि, माना त राशन खाधो पीतो। सही असांजो ॻोठु पूरो शफ़ी मल्हाज नाले ते आहे। सॼो ॻोठु कानूनी मल्हाज जो आहे त मतिलबु सभु पाणी वेठा आहिनि। का बि असांजो सोच कोन्हे। साईं मुराद शाह खे असां अर्ज़ा कयूं, अपील था कयूं असां खां मदद करे। हिते साईं जेको तारिक साहिबु आहे या बाजार सलीम साहिबु आहे, असांखे ॾिसण लाइ को बि तयारु न आहे। हुतां ग्रुप वारो छोकिरो आहे जेको जाच जूच करे वियो आहे। बाक़ी ॿी का बि असां कंहिं मदद कोन कई आहे। इन कोट किरी पिया आहिनि, कहिड़ियूं जॻहियूं हेठि थी वञनि, कंहिं जॻहियूं पाणी में आहिनि। इन लाइ असां अर्ज़ा कयूं मुराद शाह खे ऐं बिलाल भुट्टे खे अर्ज़ा कयूं असां खां मदद करे। कैमरामैन टीम सां गॾु अली खान लाखो, सोच TV, सेवण शरीफ़।